अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर हसन सोलंकी आउं मौजूद आहियां खोखरा पार्क कराची में मलीर में। खोखरा पार्क 4 नंबर ते मुलाक़ो थी रहियो आहे। पूरी वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांखे स्क्रीन ते वीडियो नज़र ईंदी ऐं वीडियो खे क्लिक कजो त तव्हां पूरी वीडियो ॾिसी सघंदा। गुलाम नबी शीदी ऐं गुलदस्ते जो मुक़ाबलो थी रहियो आहे। असां मुक़ाबले तरफ़ हलंदासीं ऐं पूरी वीडियो ॾिसण जे लाइ तव्हां स्क्रीन ते वीडियो खे क्लिक कयो।